अस्सलाम वालेकुम। तकरार ड्रामे जी बेहतरीन अपडेट अची चुकी है दोस्तों। हिन में तव्हांखे हिकु नई ख़बर ॾींदासीं तकरार ड्रामे जी अचण वारी किस्तनि में ही छा थियण वारो आहे। दोस्तों मुंहिंजे ख्याल में अगर तव्हां ही नंढड़ो वीडियो न ॾिठो समझो तव्हां कुछ न ॾिठो। ही वीडियो वॾो तव्हांजे कम जो वीडियो आहे, इन के आख़िर ताईं ज़रूर ॾिसंदा। दोस्तों अॼु तव्हांखे वॾियूं वॾियूं ख़बरूं ॾींदासीं तकरार ड्रामे जे बारे में। दोस्तों हिकिड़ी शइ तव्हां भी नोट ज़रूर कई हूंदी, उहा भी मां तव्हांखे ॿुधायां थो त उहा कहिड़ी शइ आहे। तकरार ड्रामे जेका राति किस्त गुज़री आहे उन्ही में उहा कहिड़ी शइ हुई जेका तव्हां नोट कई या न। दोस्तों इन खां पहिरियां मां तव्हांखे अपडेट ॾियां थो, महिरबानी करे त शाहिद खुसरो व्लॉग यूट्यूब चैनल खे ज़रूर सब्सक्राइब करे छॾियो ऐं पेज के भी फॉलो लाइक शेयर ज़रूर करे छॾियो। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त डायरेक्टर ऐं राइटर जी बेहयाई ॾिसो। जेका तकरार ड्रामे जा डायरेक्टर ऐं राइटर आहिनि, वॾी इन्हनि बेहयाई कई आहे। सॉरी मां कंहिंखे कावड़ न लॻे, ही मां हिकिड़ो मतिलबु गुस्से मां लफ़्ज़ निकिरी वियो आहे मूंखां त पप्पू कानो अची वियो। चवंदा आहिनि नांग टपी वियो मरी वियो, उन जो पीटो पियो थो कुटिजे। लाला मरी वियो, हाणे उन पीटे खे पिया था कुटनि सिजावल वारा। पप्पू ज़ाहिर थियो आहे ऐं पप्पू पप्पू लॻी पई आहे। मां पोइ किस्तर में मां ॿुधायो नवां अदाकार एड थींदा। नवां अदाकार त इहो हिकिड़ो अची एड थियो आहे, तव्हां ॾिठो आहे पप्पू, लेकिन इन जो करेक्टर बेकार ॾिनो अथनि। हाणे इन शइ जी वजह न हुई, को ज़रूरत न हुई पप्पू जी। हिकिड़ी बेहयाई करे इन खां पैसा वरिता हूंदा उन अदाकार खे एड कयो अथनि ऐं उन जो हाणे को न को रस्तो को न को जॻह त ठाहिणी हुई। उहा जॻह पप्पू जे हवाले सां लाला जो यार आहे। तव्हां ॾिठो त लाला जॾहिं हुयो, लाला कॾहिं बि पप्पू सां गॾु नज़र न आयो। इहो पप्पू हुयो ई कोन पोइ किस्तनि में। हिकिड़ो मिड़ई पुराणो बैकग्राउंड लाला जो यार ॾसाए करे ठाहियो अथनि। इहा आहे बेहयाई। दोस्तों असांखे कमेंट में राय पंहिंजी ज़रूरु ॾींदा।